अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यदुल अंबिया सय्यदुल मुरसलीन खातमुल नबीन अशरफुल अंबिया रहमतल लिल आलमीन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबील करीम। भलियो सब बंभोर जो पुठियो हो तन हलियो शहर सुञातो की नकी आर्याणिया अतोर माणियो तनी मोर देखो जनी दिल से। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना शफीअना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहल बैतिहि व ज़ुर्रिय्यतिहि व बारक व सल्लम। अंधन अंधकार वनी सजन लधो सोजरो। अंधन अंधकार वनी सजन लधो सोजरो। प्यादा वनी पार प्या अञा संदरिया की न सवार। सुभान अल्लाह। सोहणे ने साथ विञायो वनी कोझिन पाता हार। सुभान अल्लाह। ॾाढिन काण पुकार वनी हीण न हथ कयो हो तक। इन मजलिस में आयल उलमाए किराम हुजूर जा सना खान वेझे खां परे खां सब आयल दोस्तो दरगाह जा मुरीदो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अल्हम्दुलिल्लाह यारहीं शरीफ जी निस्बत सां ही प्रोग्राम जी शुरुआत कई वई आहे। कुरान मजीद जी हिकिड़ी आयत मूं तव्हांजे अॻियां तिलावत कई। धणीअ दर दुआ है त रब पाक उन जी माना ऐं मुख़्तसिर तशरीह जी सादत नसीब फरमाईंदो ऐं तव्हांखे ऐं असांखे उन ते अमल करण जी पिण तौफ़ीक़ अता फरमाईंदो। रब पाक फरमाए थो या अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम। यो कंहिंखे सदा यो उन इंसान के सदा जेको रब जी दहलीज़ तां रब वटां बगावत करे हलियो वियो। ए भटकियल इंसान उन के सदा जेको भटकियल आ। या अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम। ए इंसान तोखे पंहिंजे करीम रब खां कहिड़ी शइ गाफ़िल कयो। मुजरिम खे केरु ईअं सॾु कंदो आहे? मुजरिम खे त दड़के सां सॾु कबो आहे, हकल सां सॾु कबो आहे। रब केॾे मोहब्बत ऐं प्यार सां सॾु थो करे त ए मुंहिंजा भटकियल इंसान उन खे सॾा जेको रब खे छॾे वियो आहे त तोखे पंहिंजे करीम रब खां कहिड़ी शइ अलॻि कयो आहे, कहिड़ी शइ जुदा कयो आहे। बच्चे नंढड़े के परचाइबो आहे न, ईअं रब पाक परचाए सघंदो करे त हली आ कुझु कोन कंदो आहे, तूं अच त सही न मूं वटि क़ुर्ब सां मोहब्बत सां। अल्हम्दुलिल्लाह महबूब सुभानी कुतुब रब्बानी
दिलबर दस्तगीर मुर्शिद अब्दुल कादिर जीलानी जी यारहीं शरीफ़ जे सिलसिले में अॼु हिन दरगाह आलिया पीर सैयद ग़ुलामुल्लाह शाह राशिदीअ में ही यारहीं शरीफ़ जो प्रोग्राम जी इब्तिदा थी आहे। इंशाअल्लाह इहो प्रोग्राम हर महीने रखियो वियो आहे, हर महीने जी 14 जी रात। सुभान अल्लाह। धनिया दर दुआ है तो इंशाअल्लाह इहो प्रोग्राम जो सिलसिलो हलंदो रहंदो असांजे नस्लनि में। हर महीने इहो प्रोग्राम जो सिलसिलो इंशाअल्लाह वधंदो रहंदो। फ़कीरानी ओताक बि भरिसां ठहे थी पई ऐं उन जो विरांडो जेको मां ठारायो आहे उहो अहिड़े हिसाब सां ठारायो आहे त जीअं असां इहो प्रोग्राम करे सघूं त उहो स्टेज जो कमु इंशाअल्लाह। उम्मीद आहे त ईंदड़ महीने जेको प्रोग्राम थींदो इहो हिते ई थींदो ऐं साम्हूं सहन बि थोरो वॾो हुनजो छॾींदासीं त जीअं प्रोग्राम कुशादो ही हिकिड़ो तकड़ में असां प्रोग्राम रखियोसीं। अॼु 14 जी राति कान्हे का, पर प्रोग्राम रखियोसीं, शुरूआत कईसीं। मुर्शद जो प्रोग्राम हो महबूब सुबानी जो शुरुआत थी वही, तारीख़ कहिड़ी बि हुजे। ईअं जीअं साईं मौलवी आबिद हुसैन तव्हांखे ॿुधायो त 14 राति मुक़ररु हिते कई आहे असां इन प्रोग्राम जी, ऐं 11 जो ॾींहुं मुक़ररु थियल आहे दरगाह आलिया सैयद मोहसिन अली शाह राशिदी पीर गाढ़ो खानवान जे भरिसां जिथों फ़कीर दरवेश आला फ़कीर सुभान अली आया आहिनि। उते 2 महीना थिया आहिनि, 2 प्रोग्राम उते थी चुका आहिनि। ईंदड़ महीने में 13 जो ॾींहुं असां उते मुक़ररु कयो आहे, बाक़ी हर महीने इंशाअल्लाह 11 जो ॾींहुं उते मुक़ररु हूंदो। जीअं नबियुनि जो सरदार सरवरे कायनात मोहम्मद मिठड़ो मदीने वारो साईं आहे, ईअं वलियुनि जो सरदार दिलबर दस्तगीर। सुभान अल्लाह। आ पीरन जा पीर बेड़ो तारे देर न कर दस्तगीर बेड़ो तारे रे। अल्लाह जा वली जेके आहिनि उहे अल्लाह में एतिरी हुज रखनि था जो जेको अंगल रब खे कंदा आहिनि उहो थी वेंदो आहे। आ पीरन जा पीर बेड़ो तारे रे देर न कर दस्तगीर बेड़ो तारे रे। शहर सजे में मुंहिंजो घरड़ो बंद थी वियो, पुटड़ो वयो ऐं खुशियनि जो दर बंद थी वियो। सुभान अल्लाह। केर पे चयो बुढ़ड़ी जो दस्तगीर बेड़ो उतारियो। सुभान अल्लाह। शहर सजे में मुंहिंजो घरड़ो बंद थी वियो, पुटड़ो वयो ऐं खुशियनि जो दर बंद थी वियो। कोन हलियो वसवीर बेड़ो तारे रे देर न कर दस्तगीर बेड़ो तारे रे देर न कर दस्तगीर बेड़ो तारे रे। हर को चवे तो रब जी रज़ा ते राज़ी रहो, को विंदो आहे जहान मां पुने घर को तसल्ली दीदो न जे मिटन माटन के तो जे अल्लाह जी रज़ा हुई बस रब जी रज़ा ते राज़ी रहो, सब्र कयो। तो बुढ़ड़ी भी यही पे चे दस्तगीर खे त हर को तो जे अल्लाह जी रज़ा ते राज़ी रहो, पर सब्र न थो थे। हर को चवे तो रब जी रज़ा ते राज़ी रहो, सब्र करे वेही सदमा एडा सूरन सां वेठी रोआरत नीर बेड़ो तारे रे देर न कर दस्तगीर बेड़ो तारे रे देर न कर दस्तगीर बेड़ो तारे रे। सुभान अल्लाह। वयस परिय भर पुटड़े खे पर आइण लए, को
कोशिश कई मुंह पुटड़े जो घर ठाहिण लाइ सुभान अल्लाह दरिया जे परीअं भर वही पुटड़े खे परणाए पई अची बेड़े ते वयस परीअं भर पुटड़े खे परणाइण लाइ कोशिश कई मुंह पुटड़े जो घर ठाहिण लाइ आई विछोड़े जी वीर बेड़ो तारे ने देर न कर दस्तगीर बेड़ो तारे ने देर न कर दस्तगीर बेड़ो तारे ने पूछा थियो आयो बगदाद खां दाह जे दिल बरदाद करे पहुंची वने तो दिल सा जो फरियाद करे सुभान अल्लाह आयो बगदाद खां दाह जो दिल बरदाद करे पहुंची वने तो दिल सा जो फरियाद करे दिसी चयाई मुर्शिद मीर बेड़ो तारे ने देर न कर दस्तगीर मीर बेड़ो तारे ने सुभान अल्लाह देर न कर दस्तगीर बेड़ो तारे ने कहानी तो ॿुधी हूंदो वॾी आहे बुढ़ड़ी जो बेड़ो त तरी वियो हो रोईंदे हुन अखियुनि जो नूर बि विञाए छॾियो हो उहो बि वापसि अची वियो सुभान अल्लाह बाबू सुभाणे चयो ॾिसो मां इहो बेड़ो आहे त अखियुनि जो नूर वापसि अची वियो सुभान अल्लाह या अल्लाह जे वलियुनि जी अल्लाह में हुज पोइ अल्लाह उन्हनि जूं ॻाल्हियूं पूरियूं करे थो न त जीअं महबूब सुभानी अल्लाह जे वलियुनि जो सरदार ईअं सरवर काइनात नबियुनि जो सरदार यूरोप में हिकिड़ो शख्स मुसलमान थियो इहो किस्सो मां काफ़ी दफ़ा में मस्जिद में बि ॿुधायो आहे त यूरोप में हिकु शख्स मुसलमान थियो पोइ उतां यूरोपियन हुन खां पुछो त तुंहिंजे मुसलमान थियण जी वजह छा आहे तूं छो मुसलमान थियो उन शख्स फरमायो त हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी ज़िंदगीअ जो हिकिड़ो वाक़ियो मुंहिंजी इस्लाह जो सबब बणियो सुभान अल्लाह हिकिड़ो वाक़ियो मुंहिंजी इस्लाह जो सबब बणियो कहिड़ो वाक़ियो चई त मां हुजूर जी इहा कहाणी ॿुधी त आका जे दौर में हिकिड़े शख्स जो नंढड़ो पुटु गुम थी वियो ॾाढी मज़ेदार कहाणी त हिकिड़े शख्स जो नंढड़ो बच्चो गुम थी वियो पोइ हू रोईंदो हुजूर जी बारगाह में आयो अची अर्ज़ कई या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजो नंढड़ो गुम थी वियो आहे नंढड़ो आहे मासूम आहे ख़बर नाहे काॾे वियो सो ॾाढो परेशान आहियां मां बि परेशान आहियां मुंहिंजी घरवारी बि ॾाढी परेशान आहे घर में ॾाढो आलम बुरो आहे तव्हां अल्लाह जा हबीब आहियो रब जी बारगाह में दुआ जे लाइ हथ खणो त मुंहिंजो बचड़ो लथे सुभान अल्लाह पोइ हुजूर अञा बारगाह इलाही में हथ खयाई कोन त जेको मजमूओ वेठो हो सहाबा कराम जो उन्हनि मां हिकिड़ो शख्स उथी बीठो उन चयो या रसूल अल्लाह फिदा कामी वबी इने जो नंढड़ो मां ॾिसी आयो आहे फलाणे बाग में ॿारनि सां गॾु खेॾे थो पियो सुभान अल्लाह फलाणे बाग में ॿारनि सां गॾु खेॾे थो पियो पोइ जीअं उन शख्स उहो ॿुधो त उहो उतां तकिड़ो भॻो बच्चो गुम हो ॿियो ॾींहुं गुज़री वियो हो पोइ उन परेशानीअ में ऐं वरी बच्चे जो ॿुधई उन ख़ुशीअ में हू तकड़ में उतां वापसि जो वरियो त हुज़ूर हिकिड़े असहाबीअ खे फरमायो त इन खे सॾु करे वो वयो वरी उनके वरी मोटाया हुजूर फरमाइश तो के तकड़ा कि जी आका मुझो हाल ता जानो था बच्चो गुम्मा जो मुके खबर पया हियर हुन जे त फलाणे बाग में खेडे तो तमा तकड़ में तो वापस वरिस तो इने करे मां वापस वरिस ता का इजाजत भी तलब कोन के हुजूर तमा मुझे दिल जो हाल जानो सुभान अल्लाह हुजूर फरमायो ठीक आ तू भले वन पर मां तो के सद इने करे कयो त
तो ॿुधो न त उते तुंहिंजो पुटु ॿियनि ॿारनि सां गॾु खेॾे पियो। जी साईं। पाण फरमायूंसि त उते जेॾी महिल वञी त तूं पंहिंजे पुट खे बचा करे सॾु न कजां, पुट करे सॾु न कजां। जेको तो नालो हुनजो रखियो उन नाले सां सॾु कजां। ऐं पोइ उनखे भाकुर बि न पाइजां, चुमी बि न ॾिजां, घर वठी वञजां। अर्ज़ु कई या रसूल अल्लाह, जेको तव्हांजो हुकुम मां उहो ई कंदुसि, पर मूंखे ख़बर पए त भला इहो छो। मुंहिंजो बच्चो आहे, 2 ॾींहंनि खां गुम आहे, अॼु जो मूंखे मिलंदो मूंखे ॾाढी सिक आहे, मां भाकुर पाईंदुसि, चुमी ॾींदुसि। जेको तव्हांजो हुकुम आहे मूंखे अखियुनि ते, पर मूंखे इन राज़ जी ख़बर पए। हुज़ूर फरमायो त तुंहिंजो पुटु ॿियनि ॿारनि सां गॾु खेॾे पियो, थी सघे थो उन्हनि ॿारनि में को यतीम ॿार हुजे, उन्हनि ॿारनि में को यतीम ॿार हुजे। पीउ ऐं पुट जी मोहबत ॾिसी मथां हुनजी दिलि में ॾुख पैदा थिए त काश मुंहिंजो बि पीउ हुजे हा, मूंखे ईअं भाकुर पाए हा, ईअं विछड़ी ॾिए हा। छा था सम्झो? त हुन चयो त मां सम्झी वियुसि। उन यूरोप में जेको शख़्स मुस्लमान थियो उन चयो त मां सम्झी वियुसि त इहा तालीम नबियुनि जे सरदार जी थी सघे थी।